नव देरो मां हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थियल वापारी कराची जे अस्पताल में फौत थी वियो। 10 ॾींहं अॻु किरयाने जे वापारी रांझण खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो हो। ॿुधाइनि पिया नव देरो मां हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थियल वापारी कराची जे अस्पताल में फौत थी वियो आहे। नूर मोहम्मद सुमरो खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी नूर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? नवदरो पर 10 ॾींहं अॻु ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार हथियारबंदनि स्टेशन जे भरिसां किराने जे वापारी रांझन जत ते हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें हू गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो हुयो। ज़ख़्मीअ खे लाड़काणे जे चांका अस्पताल मुंतकिल कयो वियो, जितां वधीक इलाज लाइ कराची अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते अॼु हू फौत थी वियो आहे। जॾहिं त फौतीअ जो मड़ कराचीअ खां नवदरो आंदो पियो वञे, जॾहिं त फौतीअ जो तॾो नवदरो ई भरिसां ॻोठ जतपुटा में विछायो वियो आहे। जी महिरबानी जी नूर मोहम्मद तफ़सील ॾियण लाइ। नूर मोहम्मद वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हो। नव देरो मां हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थियल वापारी कराची जी अस्पताल में फौत थी वियो आहे।